जी नाज़रीन, वफ़ाक़ी सरकार पारां अवाम जे मथां हिकु चकर ॿीहर पेट्रोल पंप किरायो वियो आहे। उन हवाले सां अचो त मेरा प्रवासन सां ॻाल्हि कंदासीं। उन हवाले सां उनजो वधीक छा चवणु आहे? पेट्रोल ॾींहों ॾींहुं महांगो थींदो थो वञे, महांगाई वधंदी थी वञे, ग़रीब अवाम काॾे वञे, डीज़ल जेका आहे महांगी थी वञे। असां ग़रीब मुंहिंजो ख़्यालु आहे त वञी पैदल साइकिल वठूं या पंध ते ज़ोर ॾियूं। गवर्नमेंट खे को ख़्यालु कोन्हे, हू एथियुनि में वेठा आहिनि, ग़रीब तड़पनि पिया। पेट्रोल एॾो महांगो कयो वियो आहे। इहे जेको आहे तब्दीली सरकार न आहे, हीअ तबाही सरकार आहे, जंहिंजे करे आवाम खे वॾी तकलीफ़ आहे। हाणे घर जा राशन पाणी पूरो कयूं या पंहिंजे गुज़र बसर जे लाइ अचण वञण जे लाइ गाॾी जो तेल पूरो कयूं। तेल असांजो खून जो रत थी वियो आहे। ज़ुल्म आहे, असां ग़रीब माण्हू आहियूं, काॾे वञूं? एॾो महांगाई थी वई आहे त असां खाइण पीअण खां तंग लॻा, पेट्रोल विझरायूं या असां पाण खायूं पेट में, काॾे वञूं? साईं कुझु कयो, हिन जो हल कयो। बेरोज़गारी दंग थी ऐं अॻु में हाणे पेट्रोल 130 रुपया लीटर थी वियो। हाणे छा असां गाॾियुनि में तेल विझाए असां शहर में वञण जहिड़ा न आहियूं। त वफ़ाक़ी सरकार खे घुर्जे त तेल जी क़ीमतुनि में रिकार्ड तौर लात कई वञे। कैमरामैन तंज़ील मेमण सां गॾु नौमान मेमण, सिंध टीवी न्यूज़, मेरापुर।